नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक़्तु तव्हांखे डिग्री मां ख़बर ॾींदा हलूं। डिग्री में टमाटे जो मुनासिब अघु न मिलण ऐं ॿाहिरीं मुल्कनि खां टमाटो ख़रीद करण ख़िलाफ़ सिंध आबादगारनि फोरम जी ॾिनल सॾ ते डिग्री जे आसपास जे आबादगारनि प्रेस क्लब डिग्री अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एहतिजाजी मुज़ाहिरे खे सिंध हारी तहरीक जे मरकज़ी सदर अनवर नोहानी, ज़िला सदर निसार अहमद बुरगड़ी, गुलाम कादिर बुरगड़ी, गुलाम फारूक जरवार, नज़ीर बुरगड़ी, रियाज़ जानी जरवार ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त वफ़ाक़ हुकूमत हिन वक़्तु सिंध जे आबादगारनि के मुआशी तौर ते हथ वठी तबाह करण जी तैयारी करे छॾी है। सिंध जो आबादगार जेको ताज़ो ॿोड़ जी तबाही खां पोइ टमाटो ऐं बसर जो फसल पोखे पंहिंजो कर्ज लाहिण ऐं बचनि जी रोज़ी जो सोचे रहियो हो त हुकूमत ईरान खां टमाटो घुराए सिंध जे टमाटे जो अघु हथ वठी किराए छॾियो आहे, जंहिंसां सिंध जो आबादगार सख़्तु मुतासिर थियो आहे। हमेशह जीअं हिन सीज़न में बि फसलुनि जा अघु किराए आबादगारनि सां सरासर ज़ुल्म कयो पियो वञे। ख़ुशहाल सिंध जो आबादगार ऐं हारी सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हिननि चयो असांखे मार्केट मां जनसो ॻरे अघ ते विकिरो करे ॾिनियूं वञनि थियूं, जॾहिं त फसल लहण वक़्तु असां खां सस्ते अघ ते ख़रीद कयो वञे थो। साॻी रीति कणक ऐं सारी जो फसल पिणु सस्ते अघ ते ख़रीद करे गोदामूं भरियूं वयूं आहिनि, पर अवाम खे अटो महांगे अघ ते विकिरो कयो पियो वञे। हिननि वस वारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते ईरान ऐं ॿाहिरीं मुल्कनि खां टमाटो बसर घुराइण ते पाबंदी लॻाई वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।